इस्लामाबाद हाई कोर्ट मना थियल फंडिंग केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान के 18 अक्टूबर ताईं गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। एफआई पारां फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत दाख़िल कयल केस में इमरान खान जी 5000 रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर। अदालत जे तलब करण ते इमरान खान ज़ाती हैसियत में पेश थियो। चीफ जस्टिस अतर मिनूर लारी मार्क्स ॾिना त दरख़्वास्त गुज़ार स्पेशल कोर्ट में पेश थिए त एतिराज़ न हूंदो। लाॻापियल अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी कई त हिते दरख़्वास्त गैर मुसर थी वेंदी, न त ॿीहर ॿुधणी कई वेंदी। अदालत ॿाहिरि ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त जेल वञण लाइ तयारु आहियां। साइफर बाबति सदर आरिफ अलवी पंहिंजे बयान जी वज़ाहत करे चुको आहे। एजेंसियुनि जो कमु फोन टैप करण न पर हिफ़ाज़त करण आहे। सर्विलेंस थींदी आहे पर फोन लीक थियण वॾो ॾोह आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त हुकूमत पंहिंजी चोरी बचाइण लाइ नैब कानून में तब्दीली कई। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ते 1100 अरब रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। ॿिन्ही खे नारो ॾिनो पियो वञे। इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त साज़िश करे पीटीआई जी हुकूमत हटाई वई। मुंहिंजा पैसा ॿाहिरि हुजनि हा त एम्बोल्यूनिटी नाट चवण जी ज़रूरत न हुई। हुननि जा पैसा ॿाहिरि पियल आहिनि, हुन करे ही ग़ुलाम आहिनि। आमदनी खां वधीक असासा केस समूरी दुनिया में ॾोह तस्वर कयो वेंदो आहे। आलमी मयार ऐं मक़ामी कानून खे नज़र में रखंदे नैब तरमीम जो जाइज़ो वठंदासीं। हर कमु पार्लियामेंट कंदी त फ़ैसिला करण जे अमल में सुस्ती ईंदी। LNG मुआहिदे में हक़ीक़तुनि जे बुतड़ केस ठाहियो वियो। अहिड़े क़िस्म जा मुआहिदा हुकूमती लेवल ते थींदा आहिनि। चीफ जस्टिस मुरता बंदयाल जा नैब तरमीमुनि ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। जस्टिस इजाज़ुल हसन रिमार्क्स में चयो त नैब तरमीमुनि सां सिस्टमैटिक करप्शन खे हथी मिलंदी। तरमीम जी इजाज़त ॾिनी वई आहे त उहे माली फ़ाइदो वठनि जंहिंखे नैब कानून जे ज़मरे में न अचनि। अदालत केस जी ॿुधणी अंगारे ताईं मुलतवी करे छॾी। मेगा मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी बरत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट आॾो लीगी अॻुवाणनि जे वकील अमजद परवेज़ मौक़िफ़ अख़्तियार कयो त FI बदनियती ते ॿधल कैश ठाहियो। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे अकाउंट में का बि रक़म नाहे आई। कानून मूजिबि प्रोसिक्यूशन खे केस साबित करणो आहे पर हेल ताईं रिश्वत जे इल्ज़ाम जो को बि सबूत पेश नाहे कयो वियो। FI जे वकील फारूक बाजवा दलील ॾींदे चयो त जवाबदार मसरूर अनवर शहबाज शरीफ जे अकाउंट खे ऑपरेट कंदो रहियो आहे। वकील अमजद परवेज़ चयो त मसरूर अनवर कॾहिं बि शहबाज शरीफ जो अकाउंट नाहे हलायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन विच में गुज़िरियल राति थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रनि मूजिबि चौधरी शुजात हुसैन वज़ीर आज़म खे आर्मी चीफ जी मुक़ररी ते मशवरो ॾिनो त हीउ हसास ऐं क़ौमी ज़िम्मेवारी जो मामिलो आहे। कंहिं ते ध्यानु ॾियण बदिरां आइन ऐं कानून ते अमल कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चौधरी शुजात हुसैन खे ख़ातिरी कराई त बिल्कुलु ईअं ई थींदो। सिहत बाबति पुछियल सवाल ते चौधरी शुजात हुसैन वज़ीर आज़म खे मुखातिब थींदे चयो त अवां महांगाई घटाए छॾियो, मां पाण ई ठीकु थी वेंदुसि। शहबाज शरीफ जवाबु ॾिनो त इसाक डार अची वियो आहे, रुपए जो मुल्ह बहितर थिए पियो, महांगाई घटिजी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एशिया में एतमादी साज़ी
जंहिं क़दमनि जे हवाले सां थींदड़ कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ काज़ाकिस्तान पहुची वियो। इलाइक़ाई ऐं आलमी मसइलनि ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खे उजागर कंदो। काज़ाकिस्तान जे शहर आस्ताना में एशिया में एतमादी साज़ी जे हवाले सां 6 मुल्की सरबराही कॉन्फ्रेंस थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। वज़ीर आज़म उन हवाले सां बयान जारी कंदे चयो त मौसमियाती तब्दीलियुनि सबबि थियल नुक़साननि मज़बूत कोशिशुनि जी अहमियत खे वधाए छॾियो आहे। दुनिया तवानाई ऐं खुराक जी क़ीमतुनि जे इज़ाफ़े सबबि बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे। इलाइक़ाई ऐं आलमी मसइलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ उजागर कंदुसि। अमरीका चयो आहे त पाकिस्तान में हिकु सिविलियन हुकूमत आहे जेका जमहूरी तरीक़े सां चूंडिजी आई ऐं उहा ई ॻाल्हियुनि लाइ बुनियादी धुर आहे। अमरीकी परॾेही तर्जुमा नेड प्राइस चयो आहे त पाकिस्तानी हिसेदारनि सां असांजा केतिरा ई गॾियल मुफ़ाद आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जे अमरीकी दौरे बाबति पुछियल सवाल जे जवाब में नेड प्राइस चयो त जनरल बाजवा सां मुलाक़ात जो मौक़ो मिलियो। असीं पाकिस्तान सां पंहिंजे पुराणे सहकार खे क़दुर जी निगाह सां ॾिसूं था। पाकिस्तानी अॻवाननि सां मुलाक़ातुनि दौरान अफ़गानिस्तान जो मुस्तक़बिल, अफ़गान अवाम ऐं सलामती जा चैलेंजिस हमेशह एजेंडा ते हूंदा आहिनि। नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई दादू पहुची वई। बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो। सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं अज़रा पेचुओ मलाला यूसुफ़ज़ई खे बोर्ड मुतासिरनि जी कैंप जो दौरो बि करायो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मलाला जे दौरे सां सिंध में इंसानी बहराननि वारो मामिलो आलमी सतह ते उजागर थींदो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच मंछर जा कट बंदि करण ऐं पाणी निकाल जे मुस्तक़िल हल लाइ ज़िला इंतिज़ामिया ऐं दरख़्वास्त गुज़ारनि खे मैकेनिज़म जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान NHA अमलदारनि खे इंडस हाईवे जो रहियल कमु न करण ते छंड। NHA अमलदारनि आचर ताईं कट बंदि करे इंडस हाईवे ट्रैफ़िक लाइ बहाल करण जी ख़ातिरी कराई। जस्टिस इक़बाल कलोड़ो रिमार्क्स ॾिना त खाणोट खां लाखा रोड ताईं इंडस हाईवे जो 25 किलोमीटर कमु अञा ताईं शुरू ई नाहे थियो। रोड हादसनि में माण्हू मरी रहिया आहिनि। मांझंद वटि ताज़ो हादसे में 15 खां वधीक हयातियूं ज़ाया थियूं। छा मां चयो था त माण्हू मरंदा रहनि? सिंध हुकूमत मीरपुर खास उमरकोट ऐं सांगड़ ज़िलनि में 2020 ईस्वी दौरान आयल बोर्ड जे मुतासिरनि खे मुआवज़े जी रक़म बैंक में ट्रांसफर करे छॾी। काल्ह सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद हिकु ॾींहुं अंदरि लाॻापियल ज़िले जे मुतासिरनि खे पैसा रिलीज़ करण जो हुकुम ॾिनो हो। अमलदारनि अॼु अदालत में पेश थी आगाही ॾिनी त मुआदो करे 1 अरब 82 करोड़ रुपया बैंक में ट्रांसफर करे छॾिया आहिनि, जेका 15 ॾींहनि अंदरि जारी कंदी। अदालत मीरपुर खास सांगड़ ऐं उमरकोट ज़िलनि मां 1 महीने अंदरि पाणी नेकाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां सिम नाले जी बहाली लाइ PC1 मंज़ूर करण लाइ अमलदारनि खे 1 महीने जी मोहलत। सिंध में बोर्ड मुतासिरनि खे वबाई बीमारियुनि वकोड़े वरितो। गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगी सबबि अॼु वधीक 7 हयातियूं ज़ाया। तंगवाणी वासी लियाकत अली मलिक तेज़ बुखार सबबि फौत। जोही जे ॻोठ ड्रिगबाला में ॿारड़े मुज़मिल लगारी मलेरिया वॻे दम ॾेई छॾियो। दड़ो भरिसां ॻोठाणे असलम सुमरो ऐं पखा चांग वेझो ॻोठ मशगूर बालादी में नौजवान मुशहद रज़ा बालादी खां डेंगी हयाती खसे वरिती। कंबर वेझो पोरत हुबली चांडियो। ठारूशा भरिसां नीगरी सिंधूमला ऐं फरीदाबाद में ॿारड़े नवीदा चांडियो मलेरिया वॻे फौत थी वियो।
हैदराबाद जी अदालत बिलाल काका क़त्ल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। नैन जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में बिलाल काका केस जी ॿुधणी, नामज़द जवाबदार गिरफ़्तार न करण ते कावड़ जो इज़हार। फरियादी जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त केस में नामज़द जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि, पुलिस गिरफ़्तारी लाइ कार्रवाई न पई करे। अदालत रिमार्क्स ॾिना त ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश न कयो वियो त संदन सुञाणप कार्ड, मिल्कियत ऐं बैंक अकाउंट्स सील कया वेंदा। ड्रग्स का ये डॉन है पर लगारी, और इस पर हमारी काफ़ी अरसे से वर्किंग चल रही थी और इसको हमने तंबीह भी कराई हुई थी इलाके में, इनके कान पर जून नहीं रेंगी। रात को हमने जब रेड किया तो इन्होंने पुलिस, क्योंकि शुरू में बहुत कम थी और उसमें हालांकि हमारी एएसपी भी थी और लेडी ऑफिसर थी, जो हमारा कल्चर है सिंध का, तो उनको भी जो है इन्होंने पथराव किया और काफ़ी पुलिस को चोटें लगी। टंडे मोहम्मद खान बरसा मंचा जहरे ते छापे दौरान एसपी अलीना राजभर समेत 7 पुलिस अलकारनि खे यरगमाल बणाइण वारे वाक़े खां पोइ ॻोठ सतरमोरी में पुलिस जो ऑपरेशन। केतिराई जवाबदार गिरफ़्तार करे वॾी मिक़दार में मंचाद, गुटके ऐं मैन पुड़ी ठाहिण जो मशीनूं हथ करण जी दावा। मुख्य जवाबदार मंचाद फिरोज अकबर लगारी फरार थी वियो। वाक़े खां पोइ डीआईजी हैदराबाद पीर मोहम्मद शाह बे ॻोठ सतरमोरी पहुतो। संदसि चवणु आहे त मंचाद फिरोज केतिरा बि बासर हुजनि, कंहिं कानून जे कटड़े में आंदो वेंदो। कड़ियो गंवर भरिसां बि पुलिस जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई। मंचात रखण जे इल्ज़ाम हेठि 14 ॼणा गिरफ़्तार। इलाइक़े वासियुनि मूजिबि पुलिस बासरनि खे छॾे ॾिनो। शागिर्दनि समेत केतिरनि ई ॻोठाणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई। सिंध हाईकोर्ट कराची जे शेल्टर होम में मौजूद नंढी जमार वारी छोकरी जो नफ्सियाती माहिर डॉक्टर्स खां तिबी मुआइनो कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। नंढी जमार वारी छोकरीअ जे मुबैना अगवा बाबति केस में तिबी मुआइनो कराइण वारे ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी दौरान अदालत सवाल पुछिया, छा छोकरी पंहिंजी तालीम जारी रखणु चाहे थी? छा हूअ वालिदेन सां गॾु वञणु चाहे थी? छा छोकरी कंहिं ज़हनी मसइले खे त मुंहुं न पई ॾे? तेल जी पैदावार में घटिताई ते अमरीका सऊदी अरब खे ॻरा नतीजा भोगण जी धमकी ॾेई छॾी। अमरीकी सदर जो बाइडन चयो आहे त तेल जी पैदावार में घटिताई अमरीकी मुफ़ादनि ख़िलाफ़ आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त सऊदी सां लाॻापन ते नज़रसानी कजे। अमरीकी ख़बरूं इदारे खे इंटरव्यू ॾींदे जो बाइडन चयो त उहो न ॿुधंदासीं त मुंहिंजे ज़हन में छा आहे, पर सऊदी अरब खे नतीजा ज़रूर भोगणा पवंदा। ओपेक पारां तेल जी पैदावार में रोज़ानो 20 लख बैरल घटिताई सां तेल अघनि में वाध जो ख़दशो आहे। टे मुल्की सीरीज़ जी अहम मैच में मेज़बान न्यूज़ीलैंड बांग्लादेश खे 48 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेशी टीम 209 रन्स जे हदफ पुठियां डोड़ींदे मुक़रर ओवर्स में 7 विकेट्स जे नुक़सान ते 160 रन्स ठाहे सघी। मेज़बान टीम जे गुलिन फिलिप्स 5 शानदार छकनि जी मदद सां 24 बालनि ते धुआंधार 60 रन्स ठाहियूं। ओपनर डेवन कनेवी 64, मार्टन गुप्टाल 34 ऐं अवरफिन एलन 32 रन्स ठाहे नुमाया स्कोर रहिया। कीवीज़ टीम जे एडमिन मिलन बि 3 विकेट्स वठी टीम जी कामयाबी में अहम किरदार अदा कयो।
ICC T20 रैंकिंग में क़ौमी टीम जे विकेट कीपर मोहम्मद रिज़वान जी पहिरीं पोज़ीशन बरक़रार रखी छॾी। भारत जे सूर्या कुमार, यादव जो ॿियों ऐं कप्तान बाबर आज़म जो टियों नंबर। टे मुल्की सीरीज़ में सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ न्यूज़ीलैंड जो डीन किनवी टॉप 5 बैटर्स में शामिल थी वियो।